नाज़ीम, मेहर जे ॿुॾण जो ख़तरो बरक़रार आहे। रिंग बंद ते पाणी दबाव हुजण सबबि शहरनि पारां मज़बूती जो कमु जारी आहे। पाणी इंडस हाईवे ते अचण सबबि लाड़काणे खां कराची तरफ़ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बि मुअतल आहे। सूरतहाल जे हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेहर में मौजूद धरती टीवी न्यूज़ लाड़काणे जो ब्यूरो चीफ मुनवर। जी मुनवर, छा सूरतहाल आहे? हाँ जी, मेड़ भरिसां ये जो सुप्रियो बंद है, छंडण है, हमल डंड जो जो पानी आ वो इंडस हाईवे रोड ते अची वियो आहे। मुझे भरिसां जेको आहे मशीन है जेका रिंग बंद बधण वारो कम जेको आहे उहा करे रही आहे। सवें ॻोठ जेके आहिनि उहे पानी हेठि अची विया आहिनि ऐं हीअ जेको मेन रोड आहे उनजे मथां बि पाणी अची वियो आहे, जंहिंजे करे कराची ऐं लाड़काणे जो जेको राब्तो आहे ज़मीनी उहो बि कटिजी वियो आहे ऐं ट्रैफ़िक जेको आहे उहा बि बंदि कई वई आहे। इन हवाले सां हिते काफ़ी ॻोठाणा आहिनि, उहे जेके अञा ताईं उन पाणीअ में अंदरि फाथल आहिनि, उन ॻोठनि जे अंदरि मौजूदु आहिनि। हू पंहिंजो माल मता नथा कढी सघनि, हू पंहिंजो सामान नथा कढी सघनि। हीअ 8 खां 9 फुट मुंहिंजे पोयां जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त पाणी आहे ऐं वॾे जो तइदाद में पाणी हिते मौजूदु आहे, जंहिंजे करे जेको आहे माण्हुनि खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। अक्सर करे माण्हुनि जूं इहे दवाऊं बि आहिनि त उन्हनि खे खाद खुराक राशन ऐं टेंट जेको आहे उहे न मिली सघिया आहिनि, जंहिंजे करे हू तमामु घणो परेशानी वारी हालत में आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि खे रेस्क्यू करे पाक आर्मी जे जवाननि मेन रोड जेको आहे उते उन्हनि खे तरसाए वियो आहे, पर उन्हनि खे अञा ताईं टेंट ऐं जेको आहे खाद खुराक वारियूं शयूं उहे मुहैया न आहिनि थी सघियूं। तमामु घणी ॾुखी सूरत हाल आहे। ख़ैरपुर नातन शाह मेड़ ऐं आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी में अची विया आहिनि। ज़रूरु ॻाल्हि इहा आहे त संद सरकार फौरी तौर ते हिननि जी माली सहायता करे हिननि खे टेंट ॾिना वञनि त जीअं इहे सही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि।